ॾिस पुट, तू शादी कंदे ही सॼो घर खुशियन सां भरजी वेंदो। अम्मा, जिते तव्हां एतिरो इंतज़ार कयो उते थोरो इंतज़ार ॿियो कयो। मां तव्हांखे ढेर सारे ख़ुशि ॾींदुसि। पुट, असांखे त हाणे अदा अमीर बख़्श ते एतबार ई कोन रहियो आहे। मूंखे त इहो डपु आहे त किथे हू हूर जो संग ॾियण खां ई असांखे जवाबु ॾेई छॾे। न अम्मा न, चाचू असां ताईं नथो करे सघे। तव्हां हर भरू विसविसा न कंदा कयो। पुट, माण्हुनि खे बदिलंदे केतिरी देर थी लॻे? तोखे छाजो इंतज़ार आहे? असांखे अलाह जो सभु कुझु ॾिनो आहे, तूं बस हा कर। ठीकु आहे अम्मा, पर मूंखे थोरो वक़्तु सोचण जो ॾियो। तूं बेशक सोच, पर हाणे जॾहिं तूं वापसि ईंदे त मूंखे तुंहिंजे वाता हा ॿुधणी आहे। इंशाल्लाह। हा। अड़ी छोरी, बाहि लगाई है छाती करे पई, मैं बेरो करे छजी, मंगू भी थानो न थोचे। चाची कया पे ये छाती करे पई, हां? इको छा, इको हेडे दी, हेडे हां? ओके समझ में। चाची मत कया पई, छाती करे पई, मैं बेरो करे छदी थई, हां? अम्मा, मैं नथी मिलेगा। अरे अबा कादा में मिलंदी, मैं के बेरो करे छई, केडा टका भरिया से, लख रुपया जा भरिया त से। अरे ने मो मा 6-7 मीहू वठी ही अंगड़ ते बिहारिया त मुजो अंगड़ सच गया। तू तो तसल्ली रख, तुझे मसलो जन्नत ऐं सबाई खां अलग है। पर तुमजी या तसल्ली मुझे लाइ काफी ना है जमाल। मां जे घर में रहा थी न, उन घर जी ख़ामोशी मूंखे घणो कुछ ॿुधाईंदी आहे। जन्नत जे वञण खां पोइ सब कुछ घर में हलियो वियो आहे। हाणे असांजे घर में ॾींहुं न आहे थींदो, बस रात हूंदी आहे, ॻोढ़ा हूंदा आहे, मातम हूंदो आहे ऐं सिसकी हूंदियूं आहिनि। हाणे तू ही ॿुधाए त अहिड़े माहौल में कीअं जीजे? तू एडी मायूस छो थी थे? चाहे अदी आमना आई है। अदी घर में ही है। पूछेस तो सही, केड़ी खबरों थी बुधाए? छा थियो? पूछेस तो सही। छा थियो? भाव गुलामो तो छोरी जे मथा जुल्म तो करे, हेडा जुल्म तो बस तकफरुल्लाह। केड़ी छोकरी? गुलामो जी ज़ाल हिन सां सजे घर जा कम कराए तो, वरी मारे मोचड़ा ॾेई करे बनियन ते वठी तो इने। जानवरन वांगर कुटे तो रुगो। तू सच थी चई? हाँ, मैं सच थी चवा। तवा के भी गाड़ियों गंद दे बुरो बोलो चई तो। मुखे तो गाड़ियों दे गुलामू? हाँ। तो पाण कनन सा बुधो जाई, हर गुर पांजा ठकाव थी दे। ना मैं पांजे कनन सा बुधी आया, मैं कूड़ थोड़ी गंदी सदा तवा सा। गुलामो जो मथो खराब जो ने के सबक सिखाणो पवंदो। चोर जो पुट मुखे तो गाड़ियों दे। विच में पांजी न्याणी पिसजी वई। न्याणी तो बदलो मां जरूर वठंदुस, मुखे भली बुरो बोले चे, पर न्याणी मुजी इज्जता, मुजी गैरता, मुजी भाईटिया, मुजो नंग का छा तो करो मुजो कम हो अदा तवा के बुधायणु, मां बुधाई छडी हाने मां। नहीं ते बे छा तो चे? देख हाणे बुधाए छा ॻाल्हि आहे? हूर, तू ॻाल्हाए छो नथी? मूंखे ॿुधाए हूर, प्लीज़। हूर ईअं बि छो? न उहा अखियुनि में चमक आहे, न उहा खिल आहे, न ही उहा रोशनी है, न ही तुझी उहे शरारतूं आहिनि। हूर प्लीज़ मूंखे ॿुधाए त आख़िर थियो छा आहे? हूर इम्तिहान जो वक्त अची वियो जमाल। छा जी? बाबा तुझे मुझे शादी का इनकार करे छॾियो। छा?
लहूर मुश्ताक अमीर जी भलाई न में आ त पंहिंजी होड तां हेठि लहे त वॾो नुक़सान थींदुसि। यार मूंखे हू न चढ़ाए, मूंखे न चढ़ाए हिन उमिरि में। मूं झेड़ा करण छॾे ॾिना आहिनि। मूंखे मजबूर न करे, न मां हथियार खयां न धुप करे छॾींदोमांसि। पर छा कयां, हुन ते हथियार खणा त ॼण मां पंहिंजो पाण ते तो हथियार खणा। का ॻाल्हि सम्झ में नथी अचे मुश्ताक, मां कयां त छा कयां, कंहिंखे चवां? बाबा वरम बाबा हू असां मंझां कंहिंजी बि ॻाल्हि मञण जे लाइ तयार न आहे बाबा। हुन कंहिंजे चवण ते या पग ॿधी आहे, तोखे ख़बर आहे मुश्ताक? बाबा वरम बाबा मूंखे बि त वधीक ख़बर कान्हे बाबा, पर एतिरो ज़रूर सम्झां थो बाबा त ताजू वेझो अथसि। ऐं तोखे त ख़बर आहे बाबा त अॻियां रिश्ता बि इन जा सभु ताजूअ कराया बाबा। अच्छा, त हू ताजूअ जे चवण ते थो हले। त पोइ ताजूअ खे का दॿ ॾियणी पवंदी। अड़े बाबा असल ॻाल्हि त बाबा अमीर बख़्श जी आहे न बाबा। उनखे बाबा पाण सोचणो घुर्जे त हू कंहिं सां करे रहियो आहे। छा वॾेरे गुलाम हुसैन खे हली चऊं त बाबा असांखे पंहिंजो संग वठी ॾे? बाबा वरिया तुंहिंजी मर्ज़ी बाबा, तूं ज़ोरावर आहीं। पर बाबा मुंहिंजी त सलाह इहा आहे त वॾेरनि खे विच में न आणिजे त बहितर आहे बाबा। त पोइ कंहिंखे चऊं, इहो केरु मसइलो हल कंदो? बाबा जाम आयो आहे, मुंहिंजो त ख़्यालु आहे बाबा त हुनखे चई ॾिस, मथां हुनजो चवण करे। बाबा सियासी माण्हू आहे, मुंहिंजे ख्याल में त हुन बि इलाही फैसला अहिड़ा कया आहिनि बाबा। ही मसइलो बि बिल्कुलु आसानी सां हल करे वेंदो बाबा। पर यार जाम खे चवण खां अॻु में मां पाण हुन सां हिकु दफ़ो ॻाल्हाए ॾिसांसि। हलो बा, इहो त बाबा हिन खां वधीक बहितर, हिन खां वधीक कहिड़ो कमु थींदो बा? त पोइ उथ हल त हाणे त हली मिलूंसि। वरियाम बाबा, बाबा तूं त ज़ोरावर मुड़ुस आहीं, पर बाबा मुंहिंजी त सलाह इहा आहे त इन्हनि ॻाल्हियुनि खां मूंखे परे रख, तूं पाण वञी ॻाल्हाइसि बाबा। चङो। बाबा गफूरा बाबा मराए थी पई, मूंखे सीअ सां तप वठी वियो थी। बाबा खे डॉक्टर ॾे वठी हल। अम्मा तूं सुस्त चवंदी थी, मां तोखे पंहिंजे हवाई जहाज ते वठी हलंदुसि। चाची तकलीफ़ वधीक हुजे त मां तव्हां सां गॾु हलां? ने भागी छोरी, तोखे त रुगो हुजे शहर घुमणो, जे शहर घुमणो अथई त ॿी काट न सोच, बहाना थी करे पई रुगो शहर घुमण जा। ओने बाबा तूं हिते वेठो आहे न, उते ई गॾु गाॾो चयो त मां मरी वियसि। अम्मा वञा थो, तकड़ छा थी आहे? अरे बा मां मरा थी पई आहीं, तूं चए तकड़ छा थी आहे? सोची तकड़ मरी वेंदी, बाबा मरी वेंदी। वञा थो, जटालो वञी कॾहिं ॻाल्हि। वारो कर बाबा मरी वियसि, सीअ सां तप मूंखे वठी वियो। तूं छा फ़ैसिलो कयो आहे? छा तूं हूर जो संग ज़बरदस्ती वठंदे? हाजरा ॿियो को रस्तो नज़र ई कोन थो अचे, इन करे ज़बरदस्ती संग वठणो पवंदो। ऐं अदा अमीर बख़्श उहो तोखे ईअं करणु ॾींदो? न करणु ॾींदो न त नुक़सान में वेंदो। मां पंहिंजे पुट जी ख़ुशियुनि जे ख़ातिर कुझु बि करे सघां थो। अदी अदी सारा मुंहिंजी भेण, बच्चा मुंहिंजा बच्चा, वे रे बाबा, अदी वे वे वे। अदी कीअं आहे मां? ख़ुशि आहे? हा ता तव्हां कीअं आहियो? अल्लाह जो करम आहे, दुआऊं। भेण तूं कीअं? ठीकु आहे, तूं ॿुधाए। अदा का ख़ासि ॻाल्हि त न हुई जंहिं ते ॻाल्हायो पई? अदी बस जमाल जे विहांउ जी ॻाल्हि थे कईसीं, ॿी काॾी ॻाल्हि त कोन हुई।